अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज जी बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइयुनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सां सिनेखेज़ थियण वारा आहिनि। दोस्तों तव्हां ॾिठो त हाणे ॿई धुरियूं अटकियल आहिनि। कंहिं ते सोणी जे रिश्ते ते चाकर ख़ान चए थो त इहो रिश्तो जेको आहे जीअं रुंडो करे उनजी मर्ज़ी, हेॾां जेको आहे सांवल चए थो इहो मुंहिंजे सौट सां शादी थींदी, रुंडे खे वार्निंगां बि ॾिए थो। ॿई धुरियूं वठ पाया में आहिनि ऐं सुहिणा शेरल वारा पंहिंजे डिम फुल खे पढ़ाइण जा था चाहिनि। अचण वारे एपिसोड में मक़सदु इहो आहे त ज़बरदस्त सीन तव्हांखे ॾिसण वटि मिलंदा। ॿई धुरियूं हिक ॿिए जे गिरवियुनि में हथ विझंदियूं ऐं परेशान हूंदियूं ऐं छा थियूं छा न थिए हिसाब सां सीन सुठा ऐं बहितरीन ऐं एक्शन बि तव्हांखे कुझु ॾिसण वटां मिलंदो। अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻे त तव्हां यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।